जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अॼु जो मुंहिंजो वीडियो ख़ासि आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि महादेव जे सॻड़े जे बारे में। असां सिंधी काई बास बासी न आहियूं या सुठे कार्ज खां पोइ असां महादेव जो सॻड़ो कंदा आहियूं। उन जे लाइ अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असां महादेव जे सॻड़े में पूॼा कीअं कंदा आहियूं, छा छा प्रसाद ठाहिणो आहे, त हिकु हिकु करे तव्हांखे सभु ॿुधाईंदसि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। वीडियो अगर पसंद अचेव तो लाइक जरूर कजो और कमेंट करे मुझे जरूर बुधाइजो तो तव्हांखे वीडियो कीअं लॻो। महादेव जो सॻड़ो जेको आहे के शादी खां पोइ कंदा आहिनि। घर में अगर शादी जो कार्ज थियो हुजे त उन खां पोइ के महादेव जो सॻड़ो कंदा आहिनि, के काई बास बासी ईंदा आहिनि उन खां पोइ महादेव जो सॻड़ो कंदा आहिनि, और के वरी हर साल उन्हनि जे घर में रिवाज हूंदो आहे महादेव जो सॻड़ो करण जो। ये ॿ दफ़ा सॻड़ो थींदो आहे। हिकु थींदो आहे चौमासे जे महीने में और ॿियो ईंदो आहे नायड़ी जे महीने में, जेको कार्तिक महीने खां पोइ ईंदो आहे। जे कार्तिक पूरा थींदा आहिनि, नायड़ी जो महीनो लॻंदो आहे त उन जा 4 सूमर हूंदा आहिनि। त पहिरें, ॿिएं और चौथे सूमर ते इहो सॻड़ो कबो आहे। के 5 सूमर ते बि कंदा आहिनि। 3 सूमर ते इहो सॻड़ो न कबो आहे। के संक्रांति खां पोइ बि कंदा आहिनि। दिसंबर ऐं जनवरी जे महीने में इहो सॻड़ो थींदो आहे और इनखे जूअर जो सॻड़ो बि चवंदा आहिनि, जंहिंमें जूअर जी कुटी ठाही वेंदी आहे। या कुटी कीअं ठाहिजे इन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, जरूर चेक कजो। घणनि हंधि जूअर जी जॻह ते तायरी बि ठाही वेंदी आहे। त अगर तव्हांखे जूअर जो सॻड़ो छोड़णो आहे त असांखे जूअर जी कुटी ठाहिणी आहे, उन जा डोडा ठाहे करे, या अगर तव्हांखे तायरी ठाहिणी आहे त तायरी ठाहे करे इहा पूजा कई वेंदी आहे। ॿिन्ही जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, जरूर चेक कजो। महादेव जी सॻड़े जी पूजा जेका आहे उन जी थाली कीअं तैयार कजे, हाणे मां तव्हांखे पहिरियों उहा ॿुधाईंदसि, उन खां पोइ पूजा विधि ऐं पोइ कथा। त हिकु हिकु करे मां तव्हांखे सभु ॿुधाईंदसि। अचो त थाली तैयार था कयूं पिया। उन जे लाइ पहिरियों त जिन गुलनि जो इस्तेमालु करणो आहे उहे आहिनि अक जा गुल। ॾिसो, ही अक जा गुल आहिनि, जंहिंखे मदार जा गुल बि चइबा आहिनि। ही बिना स्टेम जे यानी टांडीअ जे, और हू टांडीअ सां गॾु। शिव भॻवान जी पूजा में इहे गुल ज़रूर चाढ़बा आहिनि। इन खां पोइ दान लाइ चांवर, इन खां पोइ साई भाॼी गॾु ठाहिबी आहे। तायरी या जूअर जी कुटी, जीअं मां ॿुधायोमांव इनखे जूअर जो सॻड़ो बि चइबो आहे, त जूअर जी कुटी माण्हू ठाहींदा आहिनि। पाणी जो लोटो, जूअर, अगर जूअर जी कुटी ठाहियूं था त कची जूअर बि खणणी आहे। अगर तायरी ठाहियूं था त उन सां गॾु असांखे चांवर खणणा आहिनि। अखे जे लाइ चांवर, दान लाइ, और मूरी। तायरी या कुटी जेका आहे माप ते ठाहिबी आहे। के 1.25 किलो ठाहींदा आहिनि, के 5.25 किलो या 11.25 किलो। इहा हमेशह माप ते ई हूंदी आहे, पंहिंजी बास जे हिसाब सां, न त घटि में घटि 1.25 किलो। इन खां पोइ कचो खीर। जेका तायरी या कुटी ठाही आहे उन मां ठाहिणो आहे ॾीओ, और उनखे मां हिकु कटोरे में रखियो आहे। सॻड़ो खपंदो उन खां पोइ, जेको ब्राह्मणी ॾींदी आहे। इहो चइनि तंदुनि वारो सॻड़ो हूंदो आहे, जंहिं ते 4 ॻंढूं ॿधल हूंदियूं आहिनि। चइनि तंदुनि वारो, 4 ॻंढुनि वारो सॻड़ो जेको हैड में ॿोरियल आहे। तायरी या कुटी जेॾी महिल ठाहिजे उन में गरम गरम में ई ॾीओ ठाहिणो आहे, और उन सां गॾु हिकु उन जी सोपारी बि ठाहिणी आहे, जेका पूजा में असां इस्तेमालु कंदासीं। ॾिसो, इन तरह हल्को सो पाणी विझी बि तव्हां ठाहे सघंदा आहियो, चांवरनि खे थोरो सो मैश करे, या कुटी हुजे त कुटीअ सां। इन में जेका साई भाॼी और गुड़ जो क्वांटिटी चयूं या मूरीअ जी क्वांटिटी चयूं, उहा फिक्स न हूंदी आहे। पर तायरी और कुटी जेका ठाहींदासीं, यानी चांवरनि जो या जूअर जो जेको इस्तेमालु कंदासीं, उन जी क्वांटिटी फिक्स हूंदी आहे। इन खां पोइ खपे नारेल, ॻाढ़ी चीकी मिटी, जंहिंमें असां अक जी फुलड़ीअ जी स्टेम जेका आहे यानी टांडी, उहा हणंदासीं। त हिते मां ॻाढ़ी मिटी खई आहे हिकु कटोरे में, या हल्को सो इन में हीअं होल कयो आहे। इन में विझंदासीं असां अक जी फुलड़ी, यानी मदार जो गुल, जेको थोड़ी सी टांडीअ सां गॾु आहे।
और इहो शिव भॻवान जी पूजा में ज़रूरु चाढ़बो आहे। इन तरह सो बंदि करे रखंदासीं। इन खां पोइ हाणे असां अॻियां थाली तयार कंदासीं। त उन जे लाइ पहिरियों खणणो आहे सिंदूर। उन सां असां स्वास्तिक कढंदासीं। पहिरियों पाणी मिलाए करे त पूजा जेॾी महिल शुरू कंदासीं त उन खां पहिरियों असांखे ॾीओ ऐं सुपारी ठाहे रखणी आहे। त जेॾी महिल असां प्रसाद ठाहींदासीं उन मां ई असां ॾीओ ऐं सुपारी तयार करे रखंदासीं। जीअं मां ॿुधायोमांव, कुटी या अगरि असांखे ताइरी ठाहिणी आहे त उहा फिक्स क्वांटिटी में ठहंदी। घटि में घटि 1.25 किलो, वधि में वधि 5.25 या 11.25 किलो, पंहिंजी इच्छा अनुसार भई केतिरनि असांखे माइटनि खे घुराइणो आहे उन जे हिसाब सां। इन खां पोइ स्वास्तिक ते असां यानी गणेश देवता ते रखंदासीं असां सुपारी, जेका कुटीअ जी या ताइरीअ जी ठहियल हूंदी। इन खां पोइ इन में रखंदासीं अक जी फुलड़ी, यानी अक जो गुल जेको असां रखियोसीं। ताइरीअ या कुटीअ जो ॾीओ, उन में विझंदासीं तेल, छाकाणि ॾीओ असांखे इन में ॿारणो आहे। पर केरु नॉर्मल ॾीए जो बि इस्तेमालु कंदा आहिनि। पर जीअं मूंखे ब्राह्मणीअ ॿुधायो त असां जेको आहे इहो ताइरीअ या कुटीअ जो ठहियल ॾीओ इस्तेमालु कंदा आहियूं। इन में तेल विझी करे इन में वटूं विझंदासीं। हिते मां ताइरीअ जा 4 लड्डू ठाहे रही आहियां, मुठिया। ॾिसो इन तरह ताइरीअ खे हथ में खणणो आहे और हल्को सो प्रेस करे इन तरह ताइरीअ जा लड्डू ठाहींदासीं 4। जेको सॻड़ो ठाहींदा आहियूं उहो 4 तंदुनि वारो हूंदो आहे। उन में 4 ॻंढियूं हूंदियूं आहिनि। चौमुखो ॾीओ ॿारबो आहे। 4 मुठिया रखिबा आहिनि ताइरीअ जा या कुटीअ जा, और उन सां गॾु 4 टुकर मूरीअ जा। लड्डू या इहे मुठिया जेके आहिनि अगरि गरम गरम में तव्हां ॿधंदो न त जल्दी ॿधिजंदा आहिनि। त कोशिशि करे जीअं प्रसाद ठहे थो पियो ओॾी महिल ई कजे। उन खां पोइ खणंदासीं 4 मूरीअ जा टुकर। इन खां पोइ विझंदासीं सॻड़ो, 4 तंदुनि वारो, 4 ॻंढुनि वारो सॻड़ो। इन खां पोइ तिलक लॻाईंदासीं सुपारी खे, गुलनि खे, अक जी फुलड़ीअ खे, ॾीओ, मूरी और जेके असां मुठिया ठाहे रखिया आहिनि सभिनी खे तिलक लॻाइणो आहे। कचा चांवर अखे जे लाइ, और जूअर जी कुटी था ठाहियूं त उन जे लाइ जूअर खणणी आहे अखे जे लाइ। सभिनी खां पहिरियों हाणे ॾीओ ॿारींदासीं, जोत ॿारणी आहे। और उन खां पोइ गुल जेके आहिनि शिव भॻवान ते चाढ़णा आहिनि, थालीअ में बि रखणा आहिनि। त अक जूं फुलड़ियूं जेके आहिनि उहे असां भॻवान ते चाढ़ींदासीं। थोरो सो अखो हथ में खणणो आहे। ओम गणानन्त्वा गणपतिगुं हवामहे, प्रियानन्त्वा प्रियपतिगुं हवामहे, निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे, वसोममाहम जानि गर्भदमात्वम जासि गर्भदम। ओम अम्बे अम्बिके अम्बालिके नमः। नयति कश्चन ससस्वश्वकः सुभद्रिकां काम्पीलवासिनीं। गणेशम्बिकाय नमः। आव्यायामि स्थापयामि पूजयामि नमः। श्रीमन्मान् गणाधिपते नमः। ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। ओम वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बोल गजानंद स्वामी की जय। बोल खपे। इन खां पोइ गुल चाढ़ींदासीं। ब्राह्मणी या महाराज अगरि इहा पूजा कराइनि था त उहा रिद्धि सिद्धि मंत्रनि सां कराईंदा। पर अगरि असां पाण घर में कयूं था त मंत्र त सभिनी खे न ईंदा आहिनि, त असां इहा ओम नमः शिवाय चई करे पूजा करे सघंदा आहियूं। ओम नमः शिवाय जो मंत्र जाप करणो आहे। अक जी फुलड़ी जंहिं कटोरे में आहे उन में असांखे पहिरियों कचो खीर चाढ़णो आहे। कचो खीर चाढ़ण खां पोइ हथ में सॻड़ो ॿधाराईंदासीं। जीअं मां ॿुधायो सॻड़ो जेको आहे 4 तंदुनि वारो, 4 ॻंढुनि वारो आहे, और इहा ब्राह्मणी पाईंदी आहे। 4 तंदू खणी करे सॻड़ो असां घर में बि ठाहे सघंदा आहियूं अगरि ब्राह्मणी या महाराज कान्हे त। जंहिं सॻड़ो बासियो हो उन जे हथ ते इहो सॻड़ो ॿधबो आहे। हथ में चांवर खणिबा आहिनि अखे जे लाइ। ॾिसो
सगड़ो ॿधल आहे, हथ में चांवर। और जेका असां तायरी ठाहे रखी हुई साई भाॼी और मूरी, इहे सभु जेके आहिनि असांखे उहे चाढ़ना आहिनि। त उहे जे कटोरे में अक जी फुलड़ी आहे, खीर सां गॾु असां उते तायरी बि रखंदासीं, थोरी साई भाॼी और मूरी। इहो प्रसाद हिन ते चाढ़नो आहे। हिकु हिकु शइ सभु चाढ़ींदासीं। तायरी या अगरि कुटी ठाही आहे त कुटी। हथ में सगड़ो ॿधी और चांवर खणी करे कथा शुरू कंदासीं। महादेव जे सगड़े जी कथा। आगाटे ज़माने में हिकु राजा रूप कुमार नाले थी गुज़रियो आहे। उनखे हिकु सुंदर कन्या हुई जंहिंजो नालो हो सुंदरी। सुंदरी ॾाढी धर्मी वीचारनि जी हुई। हूअ महादेव जे पूॼा कंदी हुई ऐं हर साल महादेव जो सगड़ो छोड़ींदी हुई। राजा खेसि घणेई दफ़ा महादेव जो सगड़ो छोड़ण जी मना कई, पर सुंदरी पिता जी ॻाल्हि न मञींदी हुई। नेठि राजा लाचार थी मन में सोचियो त जेकॾहिं सभिनी पंडितनि ऐं ब्राह्मणनि खे घुराए सुंदरीअ खे कथा ॿुधाइण जी मना कजे त हू महादेव जो सगड़ो छोड़ण छॾे ॾींदी। इहो वीचार करे राजा हिकिड़े ॾींहुं सभिनी पंडितनि ऐं ब्राह्मणनि खे घुराए चयो त जेको मुंहिंजी धीअ खे महादेव जे सगड़े जी कथा ॿुधाईंदो त उनखे फांसीअ ते चाढ़ियो वेंदो। सुंदरीअ हिकु ॾींहुं महादेव जो सगड़ो छोड़ण लाइ सामग्री ठाहे वेठी हुई, पर इन वटि को बि पंडित या ब्राह्मण महादेव जे सगड़े जी कथा ॿुधाइण कोन आयो। सुंदरीअ जॾहिं इहो हाल ॾिठो त घर खां ॿाहिरि निकिरी बन ॾांहुं हली वई। बन में घुमंदे हिकु वण हेठां वञी वेठी त उतां हिकु कोड़ियो ब्राह्मण लंघियो। कोड़ीअ बयाबान जंगल में कन्या खे अकेलो वेठल ॾिसी पुछियो त हे देवी, तूं हिते छो वेठी आहीं? सुंदरीअ हिन ब्राह्मण खे समूरी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं वेनती कई त दया पाले मूंखे महादेव जे सगड़े जी कथा ॿुधायो। ब्राह्मण देवता हिन खे चयो त चङो, तूं सभु सामग्री खणी अच त मां तोखे कथा ॿुधायां। सुंदरीअ पंहिंजे घरां पूरी सामग्री खणी निकिती हुई, जेका हिन ब्राह्मण जे साम्हूं कढी रखियाईं। ब्राह्मण देवता समूरी सामग्री ठाहे रखी ऐं कथा शुरू कई। कथा जे हलंदे उतां हिकु माई पई लंघे। उहा माई ब्राह्मण ऐं कन्या खे कथा कंदे ॾिसी पाण बि ॿुधण वेही रही। महादेव भॻवान जे सगड़े जी कथा पूरी थी ऐं महादेव जी वंदना करण लॻा। राजा जी धीअ वंदना पूरी करे सगड़ो छोड़ियो त ॾिसंदे ई ॾिसंदे कोड़ी ब्राह्मण जो कोड़ लही वियो। ब्राह्मण जो कोड़ लथल ॾिसी उहा लांघाऊ स्त्री जंहिं कथा पे ॿुधी अचरज में अची वई ऐं राजा जी कन्या सुंदरीअ खां पुछण लॻी त तव्हां ही कंहिंजो सगड़ो छोड़ियो आहे ऐं हिन सगड़े छोड़ण मां ॿिया कहिड़ा कहिड़ा लाभ थींदा आहिनि? सुंदरीअ जवाब ॾिनुसि त जेको बि जीव पंहिंजे मन में कहिड़ी बि इच्छा रखी महादेव जे सगड़े छोड़ण जो विर्त धारण कंदो, उन जी उहा इच्छा पूरी थींदी आहे। बोलो महादेव जे सगड़े की जय। बोलो भोले बाबा की जय। कथा पूरी थियण खां पोइ चांवर ऐं जेको सगड़ो ॿधल आहे इहो सगड़ो बि हिते थालीअ में विझणो आहे, जंहिंमें अक जी फुलड़ी आहे। ॾिसो हिन कटोरे में। और भॻवान खां भुल बख़्शाइजे। अगरि काई पूॼा में असांखां ग़लती थी हुजे त असांखे माफ़ कंदा। इन खां पोइ पलव पाइबो आहे ऐं आरती कबी आहे। पलव कीअं पाइजे उनजो मां वीडियो पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। उनजी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। सिंधी पलव। उन खां पोइ भोग जो भॼन ॻाइजे, उहो बि मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। उनजी बि लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विझां थी पई, छाकाणि सभु वीडियोस अगरि मां हिन हिकु वीडियो में विझंदमि त वीडियो काफ़ी वॾो थी वेंदो, त इन जे करे मां उन्हनि जी लिंक जेके आहिनि डिस्क्रिप्शन बॉक्स में विधियूं आहिनि, ज़रूरु चेक कजो। त पलव पाइण खां पोइ छंडो हणिबो आहे। छंडे हणण खां पोइ जेको प्रसाद आहे उहो थोरो भॻवान ते चाढ़ण खां पोइ ब्राह्मणीअ खे ॾिबो आहे। पोइ ब्राह्मणी उन प्रसाद मां थोरो सो प्रसाद करे ॾींदी आहे, जेको देग में मिलाइबो आहे। तिलक लॻाइबो आहे, चांवर और जेको प्रसाद आहे उहो ब्राह्मणी पाण खणी करे बाक़ी जेको प्रसाद ॾींदा उहो देग में मिलाए छॾिणो आहे। उहो पोइ प्रसाद सभिनी मिटनि माइटनि में विराइणो आहे। सभु इहो प्रसाद खाइण घर ईंदा आहिनि। जीअं चयो वेंदो आहे त इहो जेका जूअर जी कुटी काफ़ी घरनि में घर खां ॿाहिरि न कढी वेंदी आहे, घर में ई विहारे खाराईंदा आहिनि।
पर कुछ माण्हुनि जे घर में प्रथा आहे त उहे घर मां ॿाहिरि बि कढंदा आहिनि। अगरि तायरी हुजे त तायरी घर खां ॿाहिरि कढबी आहे। पूजा पूरी करे पलव खां पोइ छंडो हणी करे नारियल तोड़बो आहे। 4 टुकर नारियल जा अक जी फुलड़ीअ ते चाढ़बा आहिनि और बाक़ी नारियल पोइ प्रसाद करे सभिनी में विराइबो आहे। जेके बि शयूं थालीअ में आहिनि सिज लथे खां पोइ इहे सभु शयूं परवान करणियूं आहिनि। सिज लथे खां पहिरियों अगरि काई गुटी बची हुजे और इहा थालीअ जी सामग्री जेका आहे उहा दरिया परवान करणी आहे। अहिड़े नमूने महादेव जे सॻड़े जी असां पूजा कंदा आहियूं। हिकु ॻाल्हि ॿुधाइण चाहींदमि, जेॾी महिल प्रसाद विराइबो आहे जेका तायरी या कुटी आहे उनखे हिन तरह ढकण बंदि करे असांखे थोरो सो साइड मां कढणो आहे, खोले न रखणो आहे प्रसाद। और जेसिताईं इहो प्रसाद ख़तम न थियो आहे तेसिताईं विराईंदड़ उते कंटिन्यू वेहंदो आहे जेसिताईं सॼी देग खाली थिए। हर टाइम प्रसाद खे ढके रखणो आहे। चवंदा आहिनि न देग हूंदी आहे खुटंदी न आहे, त इहो बरकत भरियो प्रसाद हूंदो आहे जेको न खुटंदो आहे। त अहिड़े नमूने प्रसाद असांखे ढके रखणो आहे विराइण महिल और तेसिताईं इहा जॻह न छॾणी आहे जेसिताईं देग खाली थिए। अगरि केरु उथे थो त ॿिए ॼणे खे उते विहारे वञे और उन खां पोइ इते ॿियो ॼणो वेही उहो प्रसाद विराए। बोलो महादेव भगवान की जय। प्रसाद जे लाइ तायरी, साई भाॼी या कुटी कीअं ठाहिजे इन्हनि जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, उहा ज़रूर चेक कजो। और अहिड़ियूं काफ़ी वीडियोस मां सिंधी लैंग्वेज में और सिंधी कल्चर सां रिलेटेड वीडियोस अपलोड कयूं आहिनि, उहे बि ज़रूर ॾिसजो और मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो त तव्हांखे वीडियोस कीअं लॻियूं। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।